अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। अॼु रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल दुलाब जा जेका नेक्स्ट एपिसोड अचण वारा आहिनि उन्हनि जी वॾी अपडेट्स अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तों, अॼु जी ख़बर जेका हूंदी मुख़्तलिफ़ हूंदी ऐं अॼु जी ख़बर में सनसनी खेज़ ॻाल्हियूं कयूं वेंदियूं ऐं नेक्स्ट एपिसोड जी कहाणी ॿुधाई वेंदी। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे तो दासी टीवी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक ऐं शेयर भी ज़रूर कंदा ऐं बेल आइकन खे आल ते कंदा। दोस्तों, मां ॿुधाईंदो हलां त हाणे सोडल पंहिंजी जॻह ठाहे चुको आहे। पंहिंजे सोट जे विच में नफ़रतूं ख़त्म थी चुकियूं आहिनि ऐं सोडल हाणे जेको आहे ग़लतियूं अॻे कंदो ओड़ियूं ग़लतियूं हाणे ॿीहर कॾहिं बि न कंदो। हाणे जेका बि सोडल वार कंदो दुश्मन ते भारी हूंदा उहे। ऐं होॾां दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त अॻिते जीअं जीअं हाणे एपिसोड दुलाब जा वधंदा वेंदा तीअं तीअं या तव्हां ॾिसजो त रहज़न वारनि जो पलड़ो जेको आहे न हाणे हल्को थींदो वेंदो ऐं मुराद वारनि जो पलड़ो भारी थी वेंदो ऐं मुराद वारा दुश्मन जे मथां भारी थी वेंदा। ऐं छो त हुननि जो हाणे आहिस्ता आहिस्ता जेको आहे न फतह थींदी पई वञे। शानवाद ख़ान खे बि हाणे जेको आहे तमामु जल्द धकु लॻंदो ऐं शानवाद ख़ान खे इहा ख़बर पइजी वेंदी त हाणे मुंहिंजा जेका गॾु हुया मूंसां संगत दोस्त जेको मुंहिंजूं ॻाल्हियूं मञींदा हुआ उहे मुंहिंजे ख़िलाफ़ु थी चुका आहिनि। ऐं इहो तव्हां यादि करे छॾियो दोस्तों, जीअं जीअं क़िस्तां अॻिते वधंदियूं हाणे पोइ रहज़न वारनि जा दिमाग़ बि खुलंदा वेंदा त असांजा जेको आहे दुश्मन मंसूर ख़ान न आहे, असांजो दुश्मन शानवाद ख़ान आहे। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूर।